खुदा जो कसम रिवायत नहीं दुआ मुझो मदीने वारो साईं जे गलीअ मां गुज़री वेंदा हुया 3 ॾींहंनि ताईं उन घिटीअ मां मुश्क जी खुशबू पई जेका तू मुझो सुनो लजपाल नबी लखी वजे त 3 ॾींहंनि ताईं उन कसन मां घिटियुनि मां घरनि मां मुश्क जी सुरहान पई ईंदी हुई सुभान अल्लाह मुझा दोस्तो मदीने जा माण्हू पंहिंजा ॿारड़ा नंढड़ा वठी हबीबन वठी ईंदा दुआ जे लाइ महबूबन जी करीमाना आदत हुई शफीकाना आदत हुई जो नंढड़न ॿारड़न के पंहिंजी झोली मुबारक में खणंदा हुया उन्हनि जे मुंह ते उन्हनि जे मथनि ते हथ फेराईंदा हुया पोइ मुंहिंजा दोस्तो जेको ॿार हबीबन जे भाकुर मां थी मोटंदो हो त उन जो घर बि खुशबूदार थी वेंदो उन बचड़े मां 3 ॾींहंनि ताईं खुशबू पई ईंदी हुई माण्हू उहे घर जा भाती अमड़ियूं चवंदियूं अॼु मुंहिंजो बच्चो मोहम्मद अमीर जी झोलीअ मां थी आयो जो हिन मां खुशबू अची रही सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा सुहिणा हबीब वेठा आहिनि यमन जे पासे जी खुशबू आई यमन जे पासे जी हवा लगी यमन जे पासे जी ॻाल्हायो हवा लगी आ त मुझे सोने हबीब फरमायो त यमन जे पासे खां मूंखे रहमान जी खुशबू थी अचे इन्नी लअजिद नफ्सर रहमान मिन क़िबल यमन जे पासे खां मूंखे रहमान जी खुशबू थी अचे शरह सुन्नह जे अंदर हजरत इमाम बगवी रिवायत आणे हजरत अब्दुल्ला बिन उमर राविया मुझा सोना हबीब महफिल में बैठा हैं दुआ जा हथ खयूं अल्लाहुम्मा बारिक लना फी शामिना अल्लाहुम्मा बारिक लना फी यमनिना या अल्लाह असांजे शाम में बरकत विझ असांजे यमन में बरकत विझ शाम जे लाइ दुआ घुरियूं छो त नबियनि जी सरज़मीन पर यमन जे लाइ छो दुआ घुरियूं जो यमन वलियन जी सरज़मीन जिते सोनो उवे ते करनी रहंदो यमन उवे ते करनी जी सरज़मीन हबीबन दुआ जा हथ खया आहिनि अल्लाहुम्मा बारिक लना फी शामिना या अल्लाह असांजे शाम में बरकत विझ अल्लाहुम्मा बारिक लना फी यमनिना या अल्लाह असांजे यमन में भी बरकत विझ हिकिड़ो कुराड़ो वेठो उन्हें चयो कालू वफी नजदिना या रसूल अल्लाह असांजे नजद जे लाइ बि दुआ घुरो नजद मौजूदा सऊदी अरब जो जेको गादी जो अंदर रियाज इहो इलाइक़ो नजद जो ऐं इहो ई उहो इलाइक़ो अथव जितां वहाबियत जी जेका शुरूआत थी नजद में गुस्ताखाने औलिया ऐं गुस्ताखाने अंबिया जी जेका शुरूआत थी हुई त नजद खां हिकिड़े माण्हू चयो या रसूल अल्लाह नजद जे लाइ दुआ घुरो पर वरी दिल पर नबी हथ खयां त या अल्लाह असांजे शाम में बरकत विझ असांजे यमन में बरकत विझ वरी भेरो उन माण्हू चयो
या रसूल अल्लाह नजद जेला भी दुआ गुरो साईं करीमन वरी भी दुआ जा हथ कयां त या अल्लाह असांजे शाम में बरकत विझ असांजे यमन में बरकत विझ हुन चयो वफ़ी नजदना साईं नजद जेला भी दुआ गुरो मदीने वाले साईं फरमायो हुनाक सलाजिल वल फितन व बिहा यतलु शैतान नजद मां ज़िलज़िला थींदा फितना उथंदा तो शैतान उभरंदो शरह सुन्नह जा लफ़्ज़न यतलु शैतान ऐं ॿियुनि रिवायतुनि में आहे त यतलु कर्न शैतान शैतान जा सिंग उभरंदा या शैतान जो टोलो उथंदो शैतान जी जमायत उथंदी नजद मंझा शैतान जो टोलो उथंदो जेको नबियन जी भी गिला कंदो उन्हनि जे शान के घटाईंदो त वलियन जे शान के भी घटाईंदो नजद जे लाइ दुआ न घुरियूं पर वरी भी यमन जे लाइ दुआ घुरियूं शाम जे लाइ ॻाल्हि सम्झ में आई त क़िबले अव्वल 70,000 नबियन जी सरज़मीन पर यमन जे लाइ वरी वरी दुआ छो पिया घुरनि छो त यमन जी ज़मीन वलियन जी ज़मीन सोने उवैसे करनी जी ज़मीन